बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में 12 रबीउल अव्वल जी मरकज़ी कैंप में सिलेंडर धमाके सां फाटी पियो, हिकु ॼणो ज़ख़्मी। 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में डीसी चौक ते क़ाइम मरकज़ी कैंप में गैस सिलेंडर धमाके सां फाटी पियो, जंहिंजे नतीजे में सज्जाद अली टालाणी सड़ी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। बाहि लॻण सबबि कैंप में लॻल टेंट ऐं शामियानो बि सड़ी वियो। ज़ख़्मी थियल नौजवान मौजिब चांहि पचाइण लाइ सिलेंडर खे बाहि ॾिनी त धमाके सां फाटी पियो। जैकबाबाद में भाॼाई मथां तेज़ाब हारे ज़ख़्मी कंदड़ हिंदू जवाबदार पिंडी मां गिरफ़्तार। कुझु ॾींहं अॻु जवाबदार भीषम कुमार पारां पंहिंजी भाॼाई रीता कुमारी जे मुंहुं मथां तेज़ाब हारे खे साड़े ज़ख़्मी कयो वियो हो, जंहिंखे स्पेशल स्क्वाड टीम जे इंचार्ज तारिक तरीन ऐं IT इंचार्ज शफ़ात अवान टेक्नोलॉजी जो इस्तेमालु कंदे रावलपिंडी जे हिकु इलाइक़े मां गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकबाबाद में 3 मण चर्स रखण जो ॾोह साबित थियण ते अदालत 2 ॼणनि खे उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत 3 मण चर्स रखण जो ॾोह साबित थियण ते बलूचिस्तान वासी 2 ॾोहारियुनि गुलशाह ऐं मोहम्मद रसूल खे उमिरि क़ैद ऐं 3-3 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। रक़म अदा न करण जी सूरत में वधीक क़ैद जी सज़ा भोॻींदा। जैकबाबाद में सूबाई वज़ीर जी मुख़्तसिर खुलियल कचहरी, टिनी तकनि जे MPS जी भी शिरकत। वॾे वज़ीर सिंध जी हिदायतुनि ते सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विसिस सैयद ज़िया अब्बास शाह ऐं वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार मोहम्मद आसिफ़ ख़ान जैकबाबाद जी DC ऑफिस जे लॉन में पहुची खुलियल कचहरी कई, जंहिंमें टिनी तकनि जे MPS मोहम्मद असलम अबलो, डॉक्टर सोराब ख़ान सरकी, मुमताज़ हुसैन जखरानी समेत DC डॉक्टर अब्दुल हफीज़ सियाल, SSP शुमाइल रियाज़ मलिक, ज़िले सदर पीपल्स पार्टी मीर लियाकत ख़ान लाशारी, मीर ख़ालिद नवाज़ जखरानी ऐं ॿियनि शिरकत कई। खुलियल कचहरी में मरहूम सरदार मोहम्मद पनाह उढो जी मग़फ़िरत लाइ दुआ बि कराई वई। सूबाई वज़ीर जी मुख़्तसिर खुलियल कचहरी में अवाम पारां मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि जी नाइंसाफ़ियुनि जूं दाहूं कयूं वयूं, जंहिं ते सूबाई वज़ीर रवायती बयान ॾींदे चयो त मक़ामी सतह ते हल जोगा मसइला हल कया विया आहिनि, बाक़ी मसइला वॾे वज़ीर आॾो रखंदुसि। जैकबाबाद में हानिकार सोपारियूं रखण जो ॾोह साबित थियण ते पंजाब वासी 2 ॼणनि खे 1-1 साल क़ैद ऐं ॾंड जी सज़ा। जैकबाबाद जे फर्स्ट असिस्टेंट सेशन जज ख़ालिद हुसैन लगारी जी अदालत 700 बोरियूं सोपारियूं गैर क़ानूनी तौर खणी वञण जो केस साबित थियण ते पंजाब वासी 2 ॾोहारियुनि फयाज़ अहमद बहक ऐं नदीम धामरा खे 1-1 साल क़ैद ऐं 2-2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ॾंड न भरण जी सूरत में वधीक क़ैद जी सज़ा भोॻींदा। जैकबाबाद में गुज़िरियल राति कार जे टक्कर में फ़ौत थियल माज़ूर नींगर सोशल मीडिया ते ट्रेंड बणिजी वियो। गुज़िरियल राति आबाद थाणे जी हद 0 पॉइंट वटि कार जे टक्कर में फ़ौत थियल माज़ूर नींगर अशरफ अली जतोई जे विछोड़े ते जैकबाबाद वासियुनि में ॾुख जी लहर छायल आहे। शहरियुनि पारां हादसे में फ़ौत थियल नींगर अशरफ जतोई बाबति सोशल मीडिया ते पोस्टूं शेयर करे ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। शहरियुनि मूजिबि अशरफ जतोई जिस्मानी तौर माज़ूर हो, पर हू हिकु ज़िंदा दिल इंसान हो। अशरफ जतोई जंहिंसां बि हिकु भेरो मिलंदो हो, उनखे पंहिंजो दीवानो बणाए छॾींदो हो। ठुल में नौजवान कमेटी जे अॻवाननि ऐं ॻोठाणनि जो ॻोठ शेरखान बुर्लो में बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाज। ठुल वेझो ॻोठ शेरखान बुर्लो में बुनियादी सहूलतूं न हुजण ख़िलाफ़ नौजवान कमेटी जे सदर इनामुल्ला बुर्लो, साजन कंडराणी, असगर कंडराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। संदन चवणो हो त चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबि हिन जदीद दौर में असांजो ॻोठ बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। मुबारकपुर में मस्तोई बिरादरी जे चङे मुड़िस जो टीजो थी गुज़रियो। ॻोठ मीर मोहम्मद मस्तोई में मौज़िज़ शख़्सियत अॻूणे काउंसलर चीफ मुक़द्दम मरहूम मीर मोहम्मद मस्तोई जे टीजे में सियासी, समाजी, मज़हबी अॻवाननि, सहाफ़िन, मस्तोई बिरादरी जे सरदार ज़फ़रुल्ला मस्तोई, मोहम्मद आरिफ़ ख़ान खोसो, मीर सैफुल्ला ख़ान महर, फ़कीर अब्दुल फ़ताह मस्तोई, अब्बास गुल मस्तोई ऐं ॿियनि शिरकत कई। मीरपुर बुर्लो में पुलिस जी ॻोठ अली मुराद लंजवाणी मथां चढ़ाई। 50 खां मथे ॻोठनि जे ख़ाली घरनि मां पुलिस सामान ॿुहारे वई। लंजवाणी बिरादरी जे नौजवान जमील अहमद लंजवाणी प्यार जो परिणो कयो हो। छोकिरी जे वारिसुनि पारां मिलियल धमकियुनि ते लंजवाणी बिरादरी जा माण्हू ॻोठ ख़ाली करे विया हुआ, जंहिं बाद ख़ाली पियल ॻोठ ते शादात कोट, मीरपुर बुर्लो, मुबारकपुर ऐं B सेक्शन थाणे जी पुलिस वक़फ़नि सां ॻोठ मथां चढ़ाई करे घरनि में पियल लखें रुपयनि जो सामान खणी वई, जंहिं ख़िलाफ़ ॻोठाणनि मोहम्मद नवाज़ लंजवाणी, पहलवान लंजवाणी, अल्लाह बख़्श लंजवाणी ऐं ॿियनि पारां एहतजाज कयो वियो। संदन चवणो हो त धमकियुनि सबबि ॻोठ ख़ाली कयोसीं त पुलिस ज़ुल्म करे वई। SSP खे अपील आहे त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। मुबारकपुर में जमायत इस्लामी पारां पैगाम मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस को ठाही वई। कॉन्फ्रेंस में काशिफ सईद शेख, अल्लामा हिज़्बुल्लाह जकरो, अब्दुर्रहमान मंगरियो, दीदार अली लाशारी, सादिक मलगानी ऐं ॿियनि शिरकत कई। आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल करण जी तलक़ीन कई। सुल्तानकोट भरिसां कारे इल्ज़ाम हेठि मुड़िस हथां ज़ाल ऐं नौजवान क़तल। ॻोठ शहज़ादो ईसाणी में जाबदार मुड़िस नसरुल्ला ईसाणी मुबैना तौर पंहिंजी ज़ाल समीना ऐं नौजवान पप्पू ईसाणी खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो ऐं फ़रार थी वियो। इत्तला ते पुलिस वाक़े वारे हंधि मर्द इस्पताल पहुचाया, जितां पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कया विया।
बख्शापुर में जाबदारन जो प्यार जो परणो कंदड़ जोड़े मथा दस्ती बम सां हमलो, परणो कंदड़ औरत कतल, मुर्स जख्मी। गोट बुढ़ो खान बंगवार में हथियारबंदन दस्ती बम सां घर ते हमलो करे 6 महीना अॻु प्यार जो परणो कंदड़ नवाब शाह वासण ज़ुबैदा खे क़तल करे छॾियो, जॾहिं त संदसि मुड़ुस ज़ाहिद अली बंगवार सख़्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे कश्मोर इस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस मूजिब 6 महीना अॻु ज़ाहिद अली बंगवार नवाब शाह वासण ज़ुबैदा बिरोही सां प्यार जो परणो कयो हो, जंहिं ते औरत जे वारिसनि पारां हमलो कयो वियो। बडाणी में 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में रैली कढी वई। गोट मोहम्मद अज़ीम छिजण मां सुन्नी तहरीक पारां मोहम्मद अली छिजण, अब्दुल जब्बार छिजण ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी शहर जो गश्त कयो वियो। मास्को में सोलंगी बिरादरी जी 2 धुरनि में हलंदड़ तकरार जो निबेरो, ॾोही धुर ते 2 लाख रुपया ॾंड। गोठ हाजी जमशेर सोलंगी में 3 सालनि खां ज़मीन जे मामले तां हलंदड़ तकरार जो निबेरो सरदार अकरम खान सोलंगी जी सरपंची में थी गुज़रियो, जिते सब्ज़ल ऐं साबिर वारी धुर खे ॾोही करार ॾींदे मथनि 2 लाख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। मातली वेझो मक़ामी माण्हुनि जो तेल कंपनी ख़िलाफ़ एहतजाज। गोट गुलाम नबी नोतकानी में ज़मींदारनि पारां UEP तेल कंपनी ख़िलाफ़ गुलाम नबी नोतकानी, हाजी सईद नोतकानी, सुहेल नोतकानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। संदन चवणु हो त असांजी ज़मीन मां 4 तेल जा खूह हलंदड़ आहिनि। तेल कंपनी नौकरियूं ॾियण जो वाइदो कयो हो, जेको अञा ताईं पूरो नाहे थियो। तेल जे अघनि में वाध बावजूदि असांजो मुआवज़ो न पियो वधायो वञे। हुननि घुर कई त तेल कंपनी खे पाबंद बणायो वञे त असां सां कयल वाइदा पूरा कया वञनि ऐं ॻोठ खे बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। मटियारी में जमात इस्लामी पारां बदअमनी समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतजाज। जमात इस्लामी पारां मरकज़ी नायब अमीर असदुल्ला भुट्टो, ज़िलई अमीर फ़कीर मोहम्मद लाखो, STP मरकज़ी अॻवान जाम शौकत अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में सईदाबाद खां मटियारी ताईं SSP मटियारी हटायो ज़िलो बचायो जे उनवान हेठि एहतजाजी रैली कढी SSP ऑफिस अॻियां धरणो हयो वियो, जिते अॻवाननि घुर कई त SSP हटाए मटियारी खे बदअमनी समाजी बुराइनि खां पाक कयो वञे। काज़ी अहमद में पुलिस पारां कार के रोकण जी कोशिश, न बीहारण ते कार कल्टी। पुलिस पारां गुंजो इत्तला मिलण ते कार के रोकण जी कोशिश कई वई। कार ड्राइवर पारां कार भॼाई वई, जंहिं सबब कार कल्टी थी पई। पुलिस मूजिब कार ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो आहे। कार मां हानिकार सोपारी जा 4 कट्टा हथ कया विया आहिनि। कंदकोट में बिरादरी जे माण्हुनि जे हमले में पोरियत ज़ख्मी। रखण बाज़ार में शेख बिरादरी पारां दुकान ते हमलो करे पोरियत फरमान अली शेख खे ज़ख्मी कयो वियो, जंहिं ख़िलाफ़ मुतासिर अली मोहम्मद शेख, वली मोहम्मद शेख, फरमान अली शेख, मुस्मात भराई ख़ातून ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त आदम शेख, भूरल शेख, आमिर शेख, रहमान ऐं एजाज़ शेख हमलो करे ज़ख्मी कयो आहे। पुलिस आदम शेख खे गिरफ़्तार कयो, जंहिं बाद असांखे धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि, तहफ़ुज़ ॾेई जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं सोबतपुर में चीफ सेक्रेटरी बलोचिस्तान जी हिदायतुनि ते सरकारी स्कूलनि में जश्न ईद मिलादुन नबी मल्हायो वियो। ज़िला इंतज़ामिया पारां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में जश्न ईद मिलादुन नबी जे सिलसिले में नातिया महफ़िल कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ खातनि जे ज़िली ऑफिसर्स, उस्तादनि, शागिर्दनि, शहरिन, सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़िन शिरकत कई। आख़िर में डिप्टी कमिश्नर सोबतपुर ज़फ़र अली मोहम्मद शही पारां नातिया महफ़िल जे मुक़ाबले में हिस्सो वठंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाननि समेत सहाफ़िन में इनाम तक़सीम कया विया। हिन वक़्त जी हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।